लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे हिकिड़ो सिंधी, हिकिड़ो तेज़ाबी, हिकिड़ो शरारती, हिकिड़ो मज़ाक, हिकिड़ी मस्करी, हिकिड़ो तमामु सीरियस माण्हू, पढ़ियल गढ़ियल लाड़काणे कंबर ऐं उत्तर सिंध जो हिकिड़ो मशहूरु नामियारो स्टेज जो फ़नकार ऐं ड्रामनि जो एक्टर जनाब हैदर क़ादरी। हैदर क़ादरी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां आहियो सीरियस, तव्हां मस्करा छो लिखबा आहियो? इहो ॾिसंदड़नि जी मर्ज़ी आहे त उहो हुनखे कीअं थो ॾिसे। मां त मुख़्तलिफ़ कम कया आहिनि, पोइ जंहिंखे जीअं सुठो लॻंदो आहियां ऐं उहो मूंखे उअं ई ॾिसंदो आहे। अक्सरियत जे करे कॉमेडी खे पसंदि करे थी त उहो मूंखे कॉमेडियन चवंदो आहे, या जेके माण्हू कुझु सोशल एक्टिविस्ट आहिनि उन्हनि खे उहे पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू करे ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे मां उअं लॻंदो आहियां, ऐं जेके कुझु संजीदा माण्हू आहिनि जेके सम्झंदा आहिनि त हीअ तिखी ॻाल्हि मिठे अंदाज़ में करे थो वञे त उहो मूंखे संजीदो वठंदो। न, तिखी ॻाल्हि मिठे अंदाज़ में कंदा आहियो त तव्हां छा तव्हांजो तासीर चांहि वारो आहे त हुजे गरम पर रूह खे राहत ॾे, या तव्हांजो तासीर इहो आहे त तेज़ाब वारो हुजे माण्हू अंदरि जीअं उते त सभु कुझु ख़तमु थी वञे ऐं माठि थी वञे? ॾिसो, तेज़ाब वारो जेको मामिलो आहे उहो वरी थोरो ॿियो आहे, हुन ते पोइ ॻाल्हाईंदासीं। तव्हां जेके मशहूरु कयो आहे पाण खे तेज़ाब सां, पर मां हूअं हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछां थो त तव्हां चओ था त माण्हुनि खे कॉमेडी वणे थी, छो थी वणे? माण्हुनि खे त सीरियस ॻाल्हि वणणु खपे न? हा, वणणु त खपे सीरियस ॻाल्हि, छो त हिन वक़्तु असांजे जेके सोसाइटी में इशूज़ आहिनि त उन में संजीदा ॻाल्हि वधीक अहमियत हुजणु घुरिजे। मश्करी में जेकॾहिं ॻाल्हियूं हली वेंदियूं त पोइ उहे जेके मामलात कम आहिनि उहे न थी सघंदा। घणी मश्करी या घणी कॉमेडी बि उन क़ौम खे घणी ठहंदी जेके क़ौमूं पंहिंजी तरक़ी करे विया आहिनि, पोइ उहे इंजॉय कंदा आहिनि। हिकिड़े घर में जेकॾहिं मैयत पई हुजे त तव्हां ॿिए भाउ जे या उन ई घर जे भाती जी सालगिरह न मल्हाए सघंदा आहियो छो त फ़ौतगी थियल आहे। त असां वटि जेके हिन वक़्तु इशूज़ आहिनि या जेका सिंध में जेके सर्कमस्टेंसेस हलनि पिया उहे ॾाढा संगीन सीरियस आहिनि। त इन ते दिलि त चवंदी आहे सीरियस थी करे कमु कजे, पर माण्हुनि खे पाण सां गॾु खणी हलण बि हिकिड़ी मजबूरी आहे। पर हैदर, हीअं बि त थी सघे थो न त कॉमेडी जे थ्रू इहो वॾे में वॾो कमु कजे, कॉमेडी बि त वॾो कमु कंदी आहे। हा, कंदी आहे, बिल्कुलु कंदी आहे, उहो करे पई, ऐं उहो ओतिरो ई धकु हणे ऐं क्रैक्स विझे सॼे ॾुख जे माहौल खे। ॾिसो, इहा तमामु ज़रूरी ॻाल्हि आहे। हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे सिर्फ़ु कॉमेडी, सिर्फ़ु हुन में सिर्फ़ु खिल हूंदी आहे। हिकिड़ो हूंदो आहे त सॉल्टी नट, ठीकु आहे न, यानी की तव्हां उहो खिलाए खिलाए कम जी ॻाल्हि करे वञो। मां उन सॉल्टी नट वीडियोज़ ते कमु कंदो आहियां जंहिंमें माण्हुनि खे एंटरटेन सां गॾोगॾु हिकिड़ो मैसेज बि कन्वे करे वञिजे। जीअं मिसाल को माण्हू आहे दवा नथो खाए, उनखे नथी वणे दवा, ॿार आहे दवा नथो खाए, पोइ हाणे लॾूं ॾिबो, उन लॾूं में अंदरि कैप्सूल विझिबो, हुनखे चइबो आहे लॾूं खा। उहो खाईंदो त लॾूं, पर जेको अंदरि कैप्सूल वेंदो उहो हुन में असरु कंदो। त कोशिशि इहा हूंदी आहे मुंहिंजी पर्सनली त असां वटि जेकॾहिं हुजूम जेको तमामु घणो आहे उन में गैर संजीदा माण्हू बि तमामु घणा आहिनि, पोइ उहे असांजी इन्हनि कॉमिक शयुनि खे ॾिसणु पसंदि कनि था, त पोइ मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त पोइ छो न उन्हनि खे उन्हनि जी ॿोली में ॻाल्हाए करे हिकिड़ो मैसेज कन्वे करे छॾिजे। पोइ तव्हांजो कमु लॾूं वारो आहे या कैप्सूल वारो? लॾूं में कैप्सूल विझण वारो कमु आहे। ॿई कम कयो तव्हां खाईंदो तव्हां, पर न तव्हां लॾूं सां न तव्हां ईअं ई कैप्सूल खाईंदो। ईअं ई कैप्सूल खाईंदो छो त तव्हां थधड़ आहियो। असां थधि में सभु कमु कंदा आहियूं। न न, तव्हां पोलाइट स्टोरी कंदा आहियो। मां इन करे तव्हांखे पहिरियों बि चयो आहे तव्हांजो ॻाल्हाइणु ॾाढो सुठो आहे, पोलाइट आहियो, इन करे मां तव्हांखे थधड़ो चवंदो आहियां। हवा जज़्बाती न आहे। भले तव्हां तेज़ाब सिंधी छो थियो? तेज़ाब सिंधी इन ई ॻाल्हि जेका पाण डिस्कस कई आहे इन जी हिकिड़ी कड़ी आहे त सिंधीअ सां तेज़ाब छो विधे यार? छो त गुलाब सिंधी बि आहिनि, पाणी सिंधी बि आहिनि, माखी सिंधी बि आहिनि ऐं खीर सिंधी बि आहिनि। मतिलबु असां थधा माण्हू आहियूं, पोलाइट आहियूं, प्यारु करण वारा रहिया आहियूं, असांजी क़ौम सॼी ईअं रही। उनजो नुक़सानु इहो थियो आहे जो पूरी ॿियूं जेके कुवतूं आहिनि असांजे मथां हावी थी वियूं आहिनि। मां चयो हाणे पाणी सिंधी बि थियासीं, गुलाब सिंधी थियासीं, खीर सिंधी थियासीं,
मोहबत सिंधी, प्यार सिंधी, सॼो हर शइ इख़लाक़ सिंधी, महिमान नवाज़ सिंधी थियासीं। मां चयो पोइ भला हिकिड़ो तेज़ाब सिंधी बि हुजे, पोइ तेज़ाब जूं फेंगूं कंहिंखे लॻियूं। त इहो वरी इहो इम्पैक्ट थिए जॾहिं तेज़ाब सिंधी थींदो, मतिलबु जॾहिं तेज़ाब सिंधी थींदासीं, पर उन वक़्तु हर कंहिं सां न, अच्छा, हर कंहिं सां न, उन्हनि माण्हुनि सां जेके हिन मुआशिरे में बिगाड़ पैदा था कनि, जेके असांजी सोसाइटी में असांजा हक़ था मारनि, जेके असांजी धरती ते असां सां क़ाबिज़ था थियनि, जेके असांखां असांजो वतन था खसनि, त उन्हनि जे लाइ तेज़ाब सिंधी आहे। बाक़ी हाणे तव्हां सां गॾु वेठो आहियां, पोइ इहो नियापो कंहिंजे मार्फत मोकिलींदा आहियो? पंहिंजे मीडिया जे थ्रू, मीडिया जे थ्रू, पंहिंजे वीडियोज़ जे थ्रू मोकिलियो। वीडियोज़ जे, पोइ उहे माण्हू ॾिसंदा आहिनि। हा, माण्हू पोइ तव्हांजे उन्हनि वीडियोज़ ॾिसण सां माण्हुनि में हिकिड़ी डिसिप्लिन फोर्स वारी शइ पैदा थी थिए या हुजूम वधे थो? छो त सिंधी माण्हू हुजूम जी कैफ़ियत में वधीक इहा मां इन सां डिसएग्री कंदुसि, ठीकु आहे। भली हुजे। मूंखे जेको रिस्पॉन्स पर्सनली मिलंदो आहे, हिकिड़े माण्हूअ मूंखे मुंहिंजे वीडियो जे करे उन ख़ुदकुशी मुलतवी कई। वाह 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 वाह, ऐं उहो मूंसां मिलणु आयो। वाह, उहो लाशारी कास्ट आहे हुनजी। राति जो जेको मां ख़ुदकुशी कयां पियो, पिस्टल बि रखियो, सभु कुझु कयो। पोइ मुंहिंजा महिमान हुया घर में, मां बसि सोचियुमि त हाणे बसि हिननि सां आयो कयां, बे तरतीब हरू भरू बसि ईअं वीडियो ॾिसां पियो हुयो। उन में हिकिड़ी वीडियो मूंखे तव्हां जी नज़र अची वई। मां उहा ॾिठी त मुंहिंजो थोरो ध्यानु चेंज थियो, जेको मां चयो मां फ़िलहालु माना मां मोटिवेट थियुसि ऐं मां उहा फ़िलहालु मुलतवी कई, कैंसिल कई। उन खां पोइ जंहिं मामले जे करे मां कयां पियो, कुदरत ख़ुदा जी उहो मुंहिंजो पंहिंजे लेखे सॉल्व थी वियो, उहो हल थियो न। वाह वाह, उन खां पोइ मां हे तव्हांखे घटि में घटि 50-100 मैसेज जेके आहिनि जो तव्हां हाणे मूंसां मिलिया आहियो, मां तव्हां सां मिलण आयो आहियां। त मुंहिंजे लाइ इहा वॾे एज़ाज़ जी ॻाल्हि हुई। मां अलाए शुक्र अदा कयो त मुंहिंजा मालिक, तव्हांजो ई चवणु आहे त जंहिं हिकिड़े इंसान जी जान बचाई, उन पूरी इंसान जी जान बचाई। मुंहिंजे थ्रू इहो कमु थियो आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। त ईअं न आहे, ॾिसो वीडियोज़ असां ठाहियूं था न, हुजूम बि अचे थो, मुख़्तलिफ़ शयूं थियनि थियूं, पर नसियत हासिलु करण वारा नसियत हासिलु कनि था। ॿियो मां हिकिड़ो पीउ माउ जी जेके हिकिड़े माण्हू बदतमीज़ी कंदा आहिनि, नाफ़रमानी कंदा आहिनि, मां उन्हनि ते वीडियो ठाहियो हुयो त पीउ जी इज़मत छा आहे, माउ जी इज़मत छा आहे। हिकिड़े माण्हू जो हुन में कमेंट आयो, चई त मां पंहिंजे पीउ सां मुंहिंजा एॾा इख़्तिलाफ़ आहिनि, मां ॿ टे ॾींहं अॻु बि विढ़ियो आहियां हुन सां, सभु कुझु कयो आहे, मां पंहिंजे पीउ खां वरी नफ़रत कंदो हुअमि, पर हीअ तव्हांजो हाणे जेको मां वीडियो ॾिठो आहे, मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा आया आहिनि ऐं मां हींअर तव्हांजे वीडियो ते हिते कसम थो खणां, मां पंहिंजे पीउ खां माफ़ी बि वठंदुमि, मां हुन सां गॾु सही हलंदुमि। वाह, त हीअ शइ थियनि थियूं, थोरो थोरी बि थींदियूं सही। तव्हां ॾिसो, तव्हां उन यकीन सां जेकॾहिं तव्हां कमु था कयो न, मुंहिंजो इंटेंशन इहो रुॻो न आहे त मूंखे व्यूज़ खपनि, न न, सची थो ॿुधायां। हा ठीकु आहे। मुंहिंजे इंटेंशन में इहो आहे त यार थोरी सोसाइटी में बहितरी छो नथी अचे। जॾहिं मां मौला अली जो कौल आहे, तव्हां जंहिं माण्हूअ खे दिलि सां का बि शइ बयानु कंदव न, त इहो यकीन रखो अॻिलो बि दिलि सां हुनखे ॿुधंदो। पर तव्हां जेकॾहिं बेदिली ईअं बयानु कंदव त पोइ इहो यकीन रखो अॻिलो बि हिन कन मां ॿुधी न मां कढी छॾींदो। त मेन शइ आहे प्रेज़ेंटेशन करण वारे जी नियत छा आहे, इरादो छा आहे। मुंहिंजे इरादे में इहा शइ आहे, मुंहिंजी नियत बि इहा मां महसूसु कंदो आहियां, मूंखे फील थींदो आहे त पोइ मां उन्हनि जो मूंखे फीडबैक बि सुठो मिलंदो आहे। तव्हां जॾहिं सिंधी माण्हुनि खे पंहिंजो पैगाम या हिकिड़ो पॉज़िटिव पैगाम पहुचाइणु चाहियो था ऐं तव्हांजी इहा दिलि में नियत पैदा थिए थी, ख़्वाहिश उभिरे थी त यार सिंधी माण्हू हीअं छो नथा सोचनि, त उन ॿुधाइण लाइ कुझु फ़र्दनि जा वीडियो खां सवाइ बि के वसीला आहिनि जेके कम ते आहिनि? मूंखे त नज़र न आया आहिनि इदारा जेके, जेकॾहिं इदारा आहिनि बि त उहे सिर्फ़ु अॼुकल्ह त माज़रत सां नाले मात्र। माज़रत छो थो घुरी भला? माज़रत इन करे थो घुरां त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त मां ॻाल्हि तमीज़ सां, एतिराज़ दलील सां कयां। ॻाल्हि तमीज़ सां, एतिराज़ दलील सां, एतिराज़ दलील सां, इहो मुंहिंजो हिकिड़ो उसूल आहे। ठीकु आहे। त मां जेकॾहिं तव्हां सां बि एतिराज़ु कंदुसि त हुन में हिकिड़ो दलील बि हुजे त छो थो एतिराज़ु करे, ऐं उन एतिराज़ में तमीज़ बि हुजे त कंहिंखे बि मतिलबु बुरो न लॻे। इन करे तव्हां मोज़रत वठी, हाणे तव्हांखे इदारो त को बि नज़र नथो अचे न, ठीकु, भला की यूनिवर्सिटियूं के यूनिवर्सिटियूं जेके इन कम ते हुजनि, पॉज़िटिव तालीम वधाइनि, निसाब ज़बरदस्त हुजे, असांजो नस्ल अॻिते वधंदो हुजे ऐं दुनिया में अपग्रेडेशन कोन्हे का, निसाब त उहो ई थो पढ़ायो वञे जेको पुराणो। ॾिसो अॼुकल्ह AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस, अॼु जेके यूनिवर्सिटी मां छोकिरा या माण्हू जेके ॿार पढ़ी था अचनि, आर्टिफिशियल इंटेलिजेंस 5 मिंटनि में उहो कमु करे थी ॾेखारे त हे कहिड़े कम में ईंदा छोकिरा? ठीकु आहे।
इहो हिकिड़ो सवाल सवाल तव्हां कयो आहे त इन अहम जवाबु आहे इहो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, हर हिकु शइ AI करे थी। असां वटि जेको निसाब यूनिवर्सिटी में जेके सिलेबस जेको बि असां सब्जेक्ट्स पढ़ायूं था उहे त सभु पुराणा आहिनि। उन्हनि में कहिड़ी का नवाण आहे जेका माना हीअ हासिलु पढ़ी करे ईंदा त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि खे अपग्रेड थियणु घुरिजे। केरु कंदो? इहो जेको बि पावर जंहिं वटि आहे उहो कंदो। माना हुकूमतूं अहिड़ियूं हूंदियूं तॾहिं कंदियूं न, नथियूं कनि माना अहिड़ियूं न आहिनि न। न आहिनि, बिल्कुलु न आहिनि। हुकूमतूं त बीहिजी वियूं, सची ॻाल्हि इहा आहे। हीअ असां चऊं था त मां पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॾियां, माण्हू चवंदा आहिनि त साईं बसि हलाए थो हिन मुल्क खे। असल में हीअ बीहिजी वियो आहे। जीअं गाॾी ख़राबु थी बीठी हूंदी आहे न, पोइ पैसेंजर अंदरि ई वेठा हूंदा आहिनि, आहिस्ते आहिस्ते हिन जा टायर नालो भले मर्सिडीज़ हुजे, हा मर्सिडीज़ हुजे, कुझु बीठी आहे, पोइ टायर में हवा निकिरंदी थी वञे, पोइ उन जा टायर बि निकिरंदा था वञनि, हीअ बीठी आहे बसि। हीअ मुल्क हले नथो, हीअ बीठो आहे। हाणे हिनखे को हलाए, केरु हलाईंदो? माण्हू हलाईंदा, हिकिड़ी साई वठी पोइ हलायूं मालिक आहे। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं हैदर क़ादरी साहिब सां जारी आहिनि ऐं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी असां साईं सां ॻाल्हायूं था।